आयो लाल सभई चओ झूलेलाल। जिते भगवान झूलेलाल जी भक्ति आहे उते सुकून आहे। भक्ति ऐं भगवान झूलेलाल जे प्रति श्रद्धा खां वॾी कोई धन कोन्हे। 17 सवाल जो सही जवाब आहे सी। महादेव सुजान नाथ जी कथा ॿुधाई। उहा कथा पद्म पुराण में लिखियल आहे। सवाल अरिड़ों, भोलेनाथ अमरलाल खे कहिड़ी तिथि ते गुरु धारण करण लाइ चयो? ए बीज, बी सातम, सी 14, डी चौथ। इन सवाल जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। जेको भगवान झूलेलाल जी शरण में हली वेंदो आहे उन्हनि लाइ डप जो कोई स्थान कोन्हे। सभई चओ जय झूलेलाल।